मायो चवण लॻो साईं मीर साहब चईनी तस्मिन जे टाइम ते या शीजाणी हुई पर जबल मुराकबो कयई ऐं मुराकबो असांखे कराई असां अखियूं पूरे तसव्वुर कयोसीं इहा त हुई कान का हिकिड़ो नूरानी चेहरे वारो हो जंहिंजो चेहरो असां ॾिसी न सघियूंसीं असां बेहोश थी विया ऐं रुगो बेहोश कोन चऊं असांजो क़ल्ब जारी थी वियो आहे असांजो क़ल्ब बि अल्लाह अल्लाह पियो करे मीर साहब मुरीद कोन हो उन्हीं जो उन्हीं टाइम ते बच्चा बार वठी हजरत रोज़े धड़ी जी दरबार में उन नायब जे गोठ में आयो आ जबल उन मायूं बीबियूं सगोरियूं पीर साईं रोज़े वारे ते नजर पई मीर जाम के जो इहो ई जवान हो जेको असां मुसल्ले ते ॾिठो सभई चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या थोड़ो जोश दिखारियो सल्लल्लाहु मुझा दोस्त अजीज अल्लाह तबारक व तआला ताक़त ॾिनी आहे जो किथे बि को अल्लाह वारनि सां ताल्लुक जोड़ींदो आहे जीअं न तव्हां बिजली जी तार जो करंट मिलाईंदा हो मुझा दोस्त भली 100 मील हुजे 1000 मील हुजे पर जे तार टुटल किथे बि कान्हे का त बिजली पहुची वेंदी आहे औलिया अल्लाह सां बि माण्हू जॾहिं न पंहिंजो करंट मिलाईंदा हल ताल्लुक जोड़ींदा हल त ख़ुदा जा वली उन पंहिंजे ताल्लुक वारे खे नवाज़ींदा आहिनि हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला ने तॾहिं फरमायो आहे त क़यामत ताईं सुभान अल्लाह हाणे चओ सुभान अल्लाह हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला ने इरशाद फरमाइनि था क़यामत ताईं अल्लाह जे वलियन जो फैज़ हलंदो रहंदो पर दर्जे बदर्जे कंजो 100 साल कंजो 200 साल कंजो 300 साल कंजो 400 साल उन खां पोइ फैज़ पूरो थी वेंदो आहे पर हज़रत गौसे पाक फरमाइनि था मुसा अल्लाह जी भलाई आहे अल्लाह जो मुसा वाइदो आहे अब्दुल कादिर तो जो फैज़ क़यामत ताईं जारी रहंदो पाण कसीदा ओसिया में फरमायो था न त अल्लाह जे वलियन जा मुर्ग सिंधी में असां पुजी माना कयूं माना पखी या कुकड़ जेको मांगू ॾींदो आहे पाण फरमाइनि था ॿियनि जा पखी बोले 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 थकिजी पई बंदि थी वेंदा मुंहिंजो मुर्ग क़यामत ताईं बोलींदो गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जो इरशाद आहे हिकिड़े माण्हू गौस पाक खां पुछो आहे सोना अब्दुल कादिर जीलानी तव्हां खे मालूम कीअं थियो त मां वली आहियां पाण खे बि महसूस थिए उहो अव्हां खे कीअं महसूस थियो त मां वली आहियां हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जो फरमाइनि था हिकिड़े ॾियारे मां ॻोठ जे ॿारड़नि सां नंढड़नि सां रांदि खेॾण जे लाइ पंहिंजे घरां निकितुसि मुंहिंजे उमिरि जा 4-5 साल नंढा वॾा ॿारड़ा मां बि उन्हनि सां गॾु हज़रत गौसे पाक फरमाए जीअं जो घर खां ॿाहिरि निकितासीं त पोयां सॾु थियो ओ अब्दुल कादिर मूं बीही करे पोइ ते वाझायो कंहिं मूंखे सॾु कयो हज़रत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला नो फरमाइनि था मूं पोइते जो वाझायो त हिकिड़ो ठगो हो ठगो तव्हां लाड़ जा ठगो चवंदा आहियो असां नांद चवंदा आहियूं सम्झो था न भला तव्हांजे लाड़ जा नांद ॻाल्हाईंदा ठगा ॻाल्हाईंदा आहिनि बाबा भला लाड़ जा माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि ॻाल्हायो कोन था कम त ठगनि वारा था कयो लाड़ जा माण्हू ॻाल्हाईंदा आहियो न
जलायो जलायो रिसा सही भगा बनायो ना। हजरत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला नो फरमाइल था मूं पोइते वाझायो त ढको बीठो आ उन ढके मूंखे चयो सोना अब्दुल कादिर अल्लाह जे ज़ात बाबरकात तोखे रांद रूद ला पैदा कोन कयो आ अल्लाह तोखे पंहिंजे इबादत ला पैदा फरमायो हजरत पीर रहमतुल्लाह अलैह फरमाए त मां नंढड़ो अजा शूर वारी हयाती कान हुई थकी जो गालो तुम त मुखे थोड़ी दहशत थी कला जिन्न आ अलाए भूत आ बड़ा ढको थो गालाए पियो पारडल के छडे वठी रोड़ियुस तो जी अम्मा के भाकुर पाया अम्मा के खौफ जी हालत में बुधाया त मां ही छा गाला घर जो अचा त अम्मा घर में कान ही नाने साई जे घर वयल हुई घर जो खाली डिठो मुझे दिल जे मथा दहशत पैदा थी मूं चयो त घर की छत ते चढ़ी वञा ज़मीन ते हूंदुसि त इहो ढको वरी ईंदो त जे करे पाण फरमाइनि था जीअं जो मां घर जी छत ते चढ़ियुसि छत ते चढ़ी मां हेॾे होॾे निहारियो इत्तिफ़ाक़ सां मुंहिंजी नज़र मके शरीफ़ जे शहर ॾांहुं हली वई ॾियारो नाई ज़ुल्हज जो हो मूं पंहिंजे अखियुनि सां बगदाद जे शहर मां घर जे छत तां अरफात में हाजिर खे इहराम में ॾिठो सभई जो सुभान अल्लाह साम्हूं नज़र कयां त मूंखे काबतुल्लाह बि नज़र पियो अचे मूं दिल में सोचो त ही जिन भूत जी ॻाल्हि कान्हे ही का ॿी ॻाल्हि आहे हेठि लही आयुसि अम्मा साइण खे अची ॿुधायमि अम्मा ही हाल आहे मुंहिंजी अम्मा साइण आरफा आबिदा ज़ाहिदा हुई फरमाइण लॻी ओ मुंहिंजा बचड़ा अब्दुल कादिर जीलानी मूंखे जंहिं शइ जी तवक़ो हुई जेका शइ मां महसूस कंदी हुयसि त अल्लाह जी ज़ात तो ते करम फरमाईंदो सो उन करम जी शुरूआत थी चुकी आहे अल्लाह जी ज़ात तो जो नालो वलियन जे जमात में लिखी छॾियो आहे सुभान अल्लाह ज़ोर सां खुली चओ सुभान अल्लाह हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था उन खां बाद में मुंहिंजी अम्मा मूंखे ताक़ीद सां मदरसे में मोकिलणु शुरू फरमायो मां मदरसे में ताक़ीद सां वेंदो हुउसि ऐं वरी मूंखे ॿिए नमूने सां बि मालूम थियो त मां अल्लाह जो वली कीअं आहियां पाण फरमाइनि था हिकिड़े ॾिहाड़े सिपारा या क़ाइदो जेको मदरसे में पढ़ायो वेंदो हो उहो खणी मदरसे में वञा पियो घर खां ॿाहिरि निकितो आहियां मूंखे अल्लाह जा मलाइक नज़र आया अल्लाह जा मलाइक माण्हुनि खे चवनि पिया परे थियो परे थियो परे थियो अल्लाह जो वली थो अचे उन मलाइकनि जे चवण सां अल्लाह जी मखलूक माण्हू रस्तो ॾींदा विया परे थींदा विया मां जीअं जो मदरसे में वियुसि त जीअं तव्हां ही हज़ारे वेठा आहियो ईअं मदरसो भरियो पियो हो उस्ताद वेठा हा शागिर्द वेठा हा उते उहे ॿई मलाइक मूंखे नज़र आया उस्तादनि ऐं शागिर्दनि खे चवनि पिया जाइ ॾियो जाइ ॾियो जाइ ॾियो अल्लाह जो वली थो अचे हली जायो माइरू सदियूं साल हले माशर जे मैदान में उन्हनि नाज मिलल बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया जेके अल्लाह घुरंदो आहे न सही त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उनखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नंढड़ाई में ही पंहिंजे विलायत जे मक़ाम ते अता फरमाईंदो आहे हज़रत रोज़े धड़ी रहमतुल्लाह अलैह पाण फरमाइनि था पिया खलीफ़े साहब रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त मां नंढड़ो हुयुसि असांजे बिरादर में असांजे ख़ानदान में असांजो हिकिड़ो माइट हो नौजवान छोकिरो ग़ाइब थी वियो लभे न पियो मां नंढड़ो हुजां पाण फरमाइनि था त असांजे ॻोठ जूं जेके बीबी साहिबा हुयूं का मासी का पुफी का मामी का चाची पंहिंजे ख़ानदान जूं उहा मूं नंढड़े खे कुल्हे ते खणी ऐं मूंखे चवंदियूं मोहम्मद राशिद हथ खण त असांजो वियल माण्हू मोटी अचे
पाण फरमाए था मुझे जुबान मां निकरी वयो त मिठा लोला कांगन के खारायो तवा जो बार मोड़ी ये मुझी जुबान मां निकरी हो त मिठो लोलो लोलो समझो था मानी में खबर काने मिठी मानी तो मम्मू जो ये ज़बान मां निकरी हो तो मिठी मानी पचाए आया नंढड़ो मुखे कुल्ले ते खणी घुमाए पियो चो पियो दुआ कर मुझी ज़बान मां निकरी हो तो मिठा लोला ठाए मानियूं ठाए कांगन के खारायो उन्हनि देर कान कई असा जे माइट के गुम थे साल गुजरियो हो असा जे माइटन माइन जल्दी मिठी मानी पचाए टुकड़ा टुकड़ा करे कांगन के खाराई शाम जो ॾिसो शाह साहब खिलंदो पियो अचे अल्लाह जे वली जे जुबान मां जेका शइ निकरंदी आहे सो थी वेंदो आहे अल्लाह जो वली जे फरमाईंदो आहे थी पवंदो आहे हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा हा वमा मिनहा शुहूरुन औ दुहूरुन तमुर व तलक़दी इल्ला अताली अल्लाह तआला मूंखे उहो मक़ाम अता फरमायो आहे साल गुज़रंदो आहे मूं वटि सलाम कंदो आहे महीनो गुज़रंदो आहे मूं वटि सलाम कंदो आहे हफ़्तो गुज़रंदो आहे मूं वटि सलाम कंदो आहे सिज उभरंदो आहे मूं वटि सलाम कंदो आहे सिज लहंदो आहे मूं वटि सलाम कंदो आहे इहे सभई शयूं जो कुझु उन हफ़्ते में महीने में साल में जो कुझु थियणो हूंदो आहे अल्लाह जे फज़ल करीम सां सभु कुझु मूंखे मालूम हूंदो आहे कड़े शरीफ़ जा मुसलमानों मूंखे जवाब जो अल्लाह जो वली सचो आहे या कूड़ो आहे हथ मथे खणी था चओ पोइ होश पा कूड़ त कोन थो वणे न पाण फरमाइनि था वमा मिनहा शुहूरुन औ दुहूरुन महीनो हुजे चाहे ज़मानो हुजे तमुर व तलक़दी गुज़री वञे या अचे इल्ला अताली मगर मूं वटि ईंदो आहे ऐं तुख़बिरुनी ऐं मूंखे जी इतला कंदो आहे ॿुधाईंदो आहे त छा छा मूं में थियणो आहे मां अब्दुल कादिर जीलानी खे अल्लाह जे फज़ल करम सां सभु कुझु ख़बर हूंदी आहे मुझा दोस्त अज़ीज़ गौसे पाक रज़ी अल्लाह तआला जो तमाम मकाम मथा हुआ हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह तआला जी ज़ात बाबरकात जी मकाम के मर्तबे के शान के मान के को भी नथो मुझा दोस्त हद ताईं पहुंची सके अल्लाह जी ज़ात बाबरकात के ख़बरात गौसे पाक जो मकाम केतिरो आहे नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी माने जो सुभान अल्लाह जंहिंजे ॼमण खां अॻु में केतिरनि वलीअनि बिशारतूं ॾिनियूं हो त अल्लाह जो मानो अचे थो पाण ख़ैर जो आया ऐं पाण तजदीद जो कमु कयूं दीन खे नओं सिर जान बख़्शूं जेका ख़िदमत इमाम रब्बानी जी आहे पंहिंजे दौर में मिसाली ख़िदमत आहे उन्हनि पंहिंजे मकतूबा शरीफ़ में लिखियो आहे मूं पढ़ियो आहे ऐं उहा मकतूबात मूं वटि मौजूद आहे हज़रत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त मूंखे अल्लाह ताला विलायत जा सभई दर्जा ॾिना जेके भी विलायत जा दर्जा आहिनि उहे सभु जो सभु मूंखे अल्लाह पाक दर्जा ॾिना पर हिकिड़ो दर्जो आहे महबूबियत जो सुभान अल्लाह छा कहिड़ो दर्जो आहे बा उहो मूंखे न पे मिलियो मुंहिंजी तमन्ना हुई तड़प हुई त मूंखे जेकर अल्लाह ताला जी ॿिया दर्जा विलायत जा ॾिना आहिनि इहे महबूबियत जो दर्जो भी अल्लाह ताला ता फरमाए मुझा भाउ चवनि था केतिरा ॾिहाड़ा इमाम साहब लिखे थो इमाम रब्बानी केतिरा ॾिहाड़ा मुंहिंजी तमन्ना हुई दुआ कंदो हुउसि अल्लाह पाक वटां उहो महबूबियत जो दर्जो कोन पे मिलियो हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजे मथां बगदाद वारे शाहनशाह हजरत अब्दुल कादिर जीलानी जे रूह के रहम आयो
उन अल्लाह जे दरगाह में मुझी सिफारिश कई मुखे महबूबियत जो दर्जो मिली वयो और फरमाता बा मरहून मिन्नत आया बगदाद वाली सरकार जो जे दुआ सा जी सिफारिश सा मुखे जे शइ जी तमन्ना हुई उहा सालन खां न पे मिली अल्लाह पाक जे दरगाह में मुखे महबूबियत जो दर्जो पीरान पीर जे रूह जे सिफारिश सा मिलो जोर सा चो सुभान अल्लाह खुली चो सुभान अल्लाह आओ तो खे जो वाक़ियो इमाम रब्बानी जो बुधाया इमाम रब्बानी पीरान पीर जी ॾिसकीअ तो तारीफ़ करे अजकल मानू बेवकूफन जेके चौदा बा नक्शबंदी घटा कादरी घटा सौरवर्दी वधा चिश्ती वधीका फलाणो ही आ नमो जा अदा इन सबनी बुजुर्गन जो तरीको पांजी पांजी जगह ते मकाम ऐं मर्तबे वारो आ असा अहले सुन्नत वारा घट चवण वारा त आहियूं ही कोन मुझे महबूब रोजे वारे छा फरमायो आ बुधाए पाण फरमाइता कसर एक दर लख कोड़े तैके गिड़खियूं जानो कया परख तता न हो साजन साम हो हजरत पीर सईद मोहम्मद राशिद रज़ी अल्लाह ताला नो फरमाइन था ये समझो हिकड़ी माड़ी आ ये समझो हिकड़ो बंगलो आ ये समझो हिकड़ी महलात आ उन महलात में तवा असा सबनी जो महबूब वेठो आ असा जो तवा जो सबनी जो महबूब उन महलात में वेठो महबूब सबरी जो हिकड़ो आ चओ सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह पर वेठो काथे आ उन महल में वेठो आ बाड़ीअ में वेठो आ बंगले में वेठो आ पर हाणे ख़ल्क़ चारई तरफ़ फिरी पई आ दिलबर जे दीदार जे लाइ शाह साहब जो शेर फरमाइल था त कसर हिक दर लख कोड़े तैके गिड़कियूं बंगलो त हिकड़ो आ बाड़ी त हिकड़ी आ पर उनके काहे नौ दरिया काहे नौ दरिया कोहे नौ दरवाजो आ कोहे नौ रोशनदान आ चारई तरफ उनके रोशनदान हाणे तो चवे जा न हो कया परख ता न हो साजन साम हो उन महबूब जो जमल दीदार कबो आ ऐं दीदार जे नाचबो आ त जेको उलंदे पासे बीठो हूंदो उहो उलंदी दरिया मां ॾिसंदो जेको ओभारा बीठो हूंदो उहो ओभारी दरिया मां ॾिसंदो ॾखिणे पासे वारो ॾखिणे पासे खां ॾिसंदो उत्तर पासे वारो उत्तर खां ॾिसंदो महबूब हिकड़ो आ पर दरियूं खोड़ हल ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पीसे रोज़े वारा फरमाइल था अहिड़े तरीक़े सां अल्लाह जे वलियन के जेको फैज़ मिलंदो आ सबरी जो महबूब मदीने वारो साईं आ आमना जो लाला उन वटा फैज़ सबरी के मिले थो पर पाण फरमाइल था कंहिंखे कंहिंजे दर तां कंहिंखे कंहिंजे दर तां कंहिंखे कंहिंजे दर तां मारा मोहम्मद राशिद के अब्दुल कादिर जीलानी जे दर तां जलीअ खे जितां प्रिय पाण पसायो तनीअ खे तितां लिया सुभान अल्लाह त चओ जलीअ खे जितां प्रिय पाण पसायो महबूब जंहिंखे जिथां दीदार कराए ओभारी दरी मां कराए ॾखिणी मां कराए उत्तरी मां कराए ओलहंदी मां कराए दिलबर दीदार जंहिं बि दरी मां कराए जनीअ खे जितां प्रिय पाण पसाइयो तनीअ खे तितां लिया पाइण आया जंहिंखे जितां दीदार थींदो वा ओ लियो लियो समझो इन्हीं के सिंधी में लियो चइबो आ
हजरत रोज़े वारा फरमाइता जई के जिताओ पिरी पाण पसायो पिरी जके पाण पसाईंदो आ उते लियो पाईंदो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तव्हांजा बि मुर्शिद हूंदा अवां उते लिया पाईंदा आहियो हज़रत हाफ़िज़ साहब लिया ख़लीफ़े महमूद जे रोज़े ते पियो करे पियो हाफ़िज़ साहब के जेकॾहिं भलाई थी आहे त हज़रत ख़लीफ़े साहब रहमतुल्लाह अलैहि वटां थी आहे हाफ़िज़ साहब लियो एन ई पाईंदो त मूंखे फैज़ हितां मिलियो आहे ख़लीफ़ो साहब वरी लियो रोज़े धड़ी ॾे पाईंदो जनीअ खे जिताओ पिरीअ पाण पसायो तनीअ खे जिताओ लिया पाइण आया जंहिंखे जितां बि फैज़ मिलंदो आहे उहो उते झोके झोके ॾिसंदो आहे हज़रत इमाम रब्बानी जो हिकिड़ो वाक़ियो यादि आयो तोखे ॿुधायां त उहो बुज़ुर्ग नक्शबंदी सिलसिले जो छा थो चवे खबरदार मथा चवे फलाणो घटि फलाणो वधि फलाणो घटि फलाणो वधि असांजे लाइ सभु अल्लाह जा बाना कामिल आहिनि सब मुत्तहिदुल वजूद आहिनि सभिनी जो वजूद हिकिड़ो ई आहे सभिनी खे जेकॾहिं फैज़ मिले थो त पावर हाउस सभिनी जो हिकिड़ो आहे कड़े में जेका बिजली आहे बदीन वारी बिजली आहे हैदराबाद वारी बिजली आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ किथे जी बि बिजली आहे पावर हाउस हिकिड़ो आहे मुंहिंजा दोस्त औलिया अल्लाह जो पावर हाउस गुंबद खज़रा है रसूलुल्लाह जो बाप मदीनो शरीफ आहे गुंबद खज़रा मां ये लाइनूं निकिरनि थियो पियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभई लाइनूं पंहिंजे पंहिंजे जॻह ते मुंहिंजा धा फैज़ पुॼाइनि पियो इंशाअल्लाह ताला इहो फैज़ जो मरकज़ क़यामत ताईं जारी रहंदो इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैहि जा ॿ साहिबज़ादा ख्वाजा मोहम्मद मासूम ऐं ख्वाजा मोहम्मद सईद ॿई कामिल अकमल वली हा उहे लाहौर में पढ़ंदा हा शेख मोहम्मद ताहिर वटि नालो यादि कजो मोहम्मद ॾाढे चओ लाहौरी ऐं वॾो आलिम हो मोहम्मद ताहिर लाहौरी वॾो आलिम हो उहे ॿई साहिबज़ादा इमाम रब्बानी उते छॾिया त बाबा इन वॾे आलिम वटि पढ़ो मदरसे खे मोकल थी साहिबज़ादा जॾहिं पंहिंजे घर सरहंद शरीफ़ रवाना थिया त उस्ताद खे चयो उस्ताद जेकॾहिं न तव्हां असां सां घर कढिया हलो असांजी दावत खाओ त असांखे ख़ुशी थी उस्ताद जो ठीकु आहे बाबा तव्हांजे वालिद जो नालो तमामु वॾो आहे इमाम रब्बानी इल्म जे लिहाज़ सां करामत जे लिहाज़ सां कमाल जे लिहाज़ सां भला इन्ही बहाने तव्हांजी दावत बि खाईंदुसि तव्हांजे वालिद सां बि मुलाक़ात थींदी उहो हज़रत शेख लाहौरी मोहम्मद ताहिर लाहौरी लाहौर वञा सफ़र करे सरहद शरीफ़ पहुता उन ज़माने में मुल्क हिकिड़ो हूंदो हो हिंदुस्तान पाकिस्तान त पोठया हाणे 47 वेठया जबल हज़रत शेख ताहिर रहमतुल्लाह अलैह सरहद शरीफ़ पहुता इमाम रब्बानी उनजो तमामु घणो आओ भगत कयो ख़िदमत कई मानियूं खारायो रात जो तमामु घणे एतिराम सां कचहरी वचहरी थी साईं के बिस्तरो ॾिनो था सुबुह आराम कयो पाण वञी सुता साहिबज़ादा पंहिंजे वालिद साहब जी ख़िदमत में आया बाबा इहो असांजो उस्ताद आहे ॾाढो शफ़क़त सां मुहबत सां प्यार सां पढ़ाईंदो आहे वॾो आलिम आहे इमाम रब्बानी फरमायो अबा आलिम वॾो आहे आलिम तमामु वॾो आहे पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जे कहिड़ी जे तव्हांजे उस्ताद जे पेशानीअ ते लिखियो पियो आहे शकीयुन बदबख्त सभी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों
जमल हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी फरमायो अमा तवा जो उस्ताद आलिम त वडो आ बुजुर्ग त वडो आ पढ़ियो लिखियो तमाम घणो आ काबिल घणो आ पर मां हिन जे पेशानीअ ते लिखियल ॾिठो आ शकीउल माना बदबख्त साहबजादन जो बाबा असा जे बाप उस्ताद जी पेशानीअ ते जेकॾहिं बदबख्त लिखियल आ त अल्लाह जे दरगाह में तव्हां मक़बूल आयो असांजे बाबे जे लाइ दुआ घुरो त असांजे उस्ताद जे लाइ दुआ घुरो त अल्लाह ताला इहो बदबख्त ड्राहे नेक बख्त लिखेसि। ही जेको वाक़ियो मां ॿुधायां थो सो किस्सो कहाणी कोन्हे। हजरत अल्लामा काज़ी सनाउल्लाह पानीपती तफसीर मज़हरी में इहो वाक़ियो लिखियो आहे जेको तफसीर मज़हरी देवबंदी बि क़बूल कंदा आहिनि त वॾो सुठो आलिम लिखियो आहे ऐं वॾे आलिम जो लिखियल आहे। तफसीर मज़हरी मोतबर तफसीर आहे। हीउ वाक़ियो उन्ही में लिखियल आहे। उन्ही साहबजादनि पंहिंजे वालिद जे कदमनि खां पकड़ियो बाबा साईं तव्हां दुआ घुरो असांजे उस्ताद जी पेशानी तां शकीयुन ड्राहिजी वञे ऐं सईदुन लिखजी वञे। इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी फरमाइल था पा मां लोह महफूज में ॾिसा त या तकदीर मेट भी या कान मेट भी लोह महफूज को जमीन ते तो कोने ना लोह महफूज जस्त पेशे औलिया आज महफूज जस्त महफूज अज खता लो महफूज में काब खता काने का उनमें काब गलत गान लिखल काने का सजे जहान जा फैसला अल्लाह ताला लो महफूज में लिखी छजाए पर आरिफ रूमी रहमतुल्लाह अलैह चवे तो त यो लो महफूज अल्लाह जे वलियन जे अखर जे आडो हूंदो आ। इमाम रब्बानी फरमायो बाबा मां ॾिसां तकदीर आहे ॿ क़िस्म हिकिड़ी मुअल्लक ॿी मुबरम। मुअल्लक उनखे चइबो आहे त जेका कंहिं न कंहिं वसीले सां दुआ सां ख़ैर सां सदके सां ख़ैरात सां दुरूद पढ़ण सां कंहिं न कंहिं तरीक़े सां उहा दुआ जेका मुअल्लक आहे सा अल्लाह ताला मिटाए छॾींदो आहे। पर ॿी हिकिड़ी तकदीर आहे जंहिंजो नालो आहे मुबरम उहा टरंदी न आहे छा बि थी पवे बस उहा टरंदी न। इहो मां ॾिसां तव्हांजे उस्ताद जे लाइ जेको तकदीर में लिखियल आहे बदबख्त इहा ॾिसां त तकदीर कहिड़ी आहे। सभई सुभान अल्लाह त चओ। अल्लाह जो वली इहे पियो ॻाल्हि करे जहिड़ो पनो कागज़ खीसे में पियो हुजे त कॾहिं मां ॾिसां थो ॾिसे वरी लोह महफूज़ में पियो जेको किरोड़े मैल हितां खां परे आहे। साहबजादनि चयो बाबा तव्हां ॾिसो हज़रत इमाम रब्बानी मुराक़बो कयो मुराक़बो करे पाण मुराक़बे खां थोरी देरि खां पोइ फारिग थिया। फारिग थी फरमाइण लॻा अबा तव्हांजे उस्ताद जी तकदीर मुबरम आहे अणटर आहे टरंदी कान। अल्लाह ताला हुनखे बदबख्त लिखियो आहे इहो टरंदुसी कोन। साहबजादा कदमन में चिबड़ी पया बाबा साईं को तरीको कढो ओ बाबा साईं का दुआ करो बाबा साईं को तरीको हुजे असांजो उस्ताद आ वफादार आ ॾाढो क़ाबिल आ असां शफ़क़त सां पेश ईंदो आ। इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी हेॾे गौर कजो पाण फरमाइनि था बाबा हाओ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई आहे उहा हीअ यादि आई आहे त अब्दुल कादिर जीलानी फरमाईंदो आहे त कंहिं जी तक़दीर मटिजी कान सघंदी आहे पर अणटर तक़दीर मां अब्दुल कादिर जीलानी सां बि मटिजी वेंदी आहे। त
जे करे मां इमाम रब्बानी पीरान पीर जे वसीले सां दुआ घुरां थो इंशा अल्लाह ताला तव्हांजे उस्ताद जी पेशानीअ तां गौसल आज़म जीलानी जे सदके सां इहा बदबख्ती मिटजी वेंदी ऐं नेक बख्ती लिखजी वेंदी। मुंहिंजा दोस्त थोड़ी देर खां पोइ इमाम रब्बानी खिलण लगा उचन पुटन पुछो छा आहे बाबा? पाण फरमायो पीरान पीर जे सदके तव्हांजे उस्ताद जी बदबख्ती ख़त्म थी वई आहे, नेक बख्ती लिखजी वई आहे। सभई चओ सुभान अल्लाह। शान आहे मुंहिंजे पीर अब्दुल कादिर जीलानी गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अल्लाह जा वली उहे भी चवनि था त जेकॾहिं असांखे महबूबियत जो मक़ाम मिलियो आहे त पीरान पीर जे रूह जे सफ़ारत सां मिलियो आहे। उहे भी फरमाइनि था त जेकॾहिं असांजी तक़दीर जेका मुबरम आहे उहा बि जेकॾहिं डरे थी त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे दुआ सां डरे थी। इन मां मालूम थो त गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जो तमाम मक़ाम मथा हो आहे, तमाम दर्जो बुलंद आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे उहो मक़ाम अता फरमायो आहे जो पाण फरमाईंदा मूंखे रब्बुल आलमीन इहा ताक़त ॾिनी आहे जीअं मां चाहींदो आहियां तीअं थी पवंदो आहे। हिकिड़ी मशहूर करामत आहे गौसे पाक जी तव्हांखे ॿुधाए पोइ दुआ ख़ैर ई था घुरूं पिया। अल्हम्दुलिल्लाह अवां लाड़ वारा माण्हू जेके आहियो न भाग वारा आहियो जो अवां जे लाड़ खे पीर से रोज़े धड़ी तमाम घणो नवाज़ियो आहे। हज़रत पीर से रोज़े धड़ी रज़ी अल्लाह ताला जी लाड़ वारनि ते ख़ुसूसी महिरबानी। अवां जिथे भी जलसो थींदो आहे फ़कीर ईंदो आहे आउं त नाचीज़ आहियां कुझु भी कोन आहियां पर तव्हांजी मोहब्बत आहे जो आधी आधी रात गुज़री वेंदी आहे त बि तव्हां हज़ारनि जे तादाद में गॾु थी कुझु ॿुधण ईंदा आहियो। इहा तव्हांजी मोहब्बत आहे, मुंहिंजो हाल कोन्हे पर अवां जी मोहब्बत आहे जो तव्हां अचो था पिया। जीअं तव्हां ही हज़ारनि जे तादाद में गॾु थींदा आहियो इहे गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जुमे ते बि इहे हज़ारे माण्हू गॾु थी वेंदा। ऐं जुमे जे ॾियारे त ख़ासि करे फजर जी निमाज़ पढ़ी माण्हू सुफ़ू वालारे वेहंदा हुआ त जीअं जुमे जो टाइम ईंदो त रश थींदी असां अॻी सफ़ में हुजूं गौस पाक जो वाइज़ में ॿुधूं दीदार बि कयूं। फजर जी निमाज़ खां पोइ माण्हू सिफ़ू वालारे वेही रहंदा। मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो अल्लाह जो वली ख़्वाजा अब्दुल अब्बास मुर्सी बगदाद जे शहर जो तमाम कामिल अकमल वली आहे। आलिम भी वॾो आहे त वली भी वॾो आहे। हज़रत ख्वाजा अबुल अब्बास मुर्सी रहमतुल्लाह अलैह पाण लिखे थो पियो पंहिंजे किताब में त मूंखे हिकिड़े दफ़े शौक़ु थियो त मां बि जुम्मो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे पुठियां वञी हिकिड़ो दफ़ो पढ़ी अचां। सुबुह जे टाइम सवेर उथी तड़ कयुमि कपड़ा मटायम पांजी कज़ा हाजत करे फारिग थी वुज़ू ताज़ो करे फजर जी नमाज गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मस्जिद में अची पढ़िया। पाण नमाज पढ़ाए हावेरी ॾे हलिया विया। मां ख्वाजा अबुल अब्बास तो चवे मां पहिरीं सिफ़ में मिंबर जे भर में मुसलो विछाए वेही रस त जुमे ताईं वेठा हूंदासीं पीरान पीर ईंदा तकीर ॿुधी पोइ बाद में वेंदासीं। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेका मस्जिद हुई पाण दरवाज़े खां कोन ईंदा हुआ छो त हज़ारे माण्हू लताड़े कीअं अचनि। मेहराब खां दरवाज़ो हूंदो हो, मेहराब खां दर खुलंदो हो, पाण अची मुसले ते बीहंदा हुआ। हज़रत ख्वाजा साहब अबुल अब्बास मुरसी फरमाइनि था त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह ऐन जुमे जे टाइम ते मस्जिद में दाख़िल थिया। ख़ल्क़ उथी भी इस्तक़बाल कयो, सभई माण्हू वेठा, पाण मिंबर ते वेही तकीर शुरू कयूं। जागो था जेको सुतो पियो आहे सो सुभान अल्लाह चवे।
मुझी तकीर समझो था अरे पक पैजी वे त तवा बिल्कुल थकजी पिया मु चयो छा मु चयो त जेको सुतल आ सो सुभान अल्लाह चवे तो सबरी सुभान अल्लाह की मेरा सब सुता पिया हो भला जेको जागे तो सो सुभान अल्लाह चवे माशाअल्लाह तवज्जो फरमा सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह ज़ोर से सल्लल्लाहु अब्दुल अब्बास फरमाया था 5 मिनट तकरीर हली हौसला ज़म 10 मिनट ॻाल्हायो 15 मिनट ॻाल्हायो तकरीर हले पई ख़ल्क़ मज़ो वठे पई हलंदे हलंदे 15 मिनटनि खां मूंखे ओचितो पेट में वटु पियो पेट जो वटु सम्झो था झंगल जो ख्याल लेटरीन जो ख्याल पर मुखे एकड़ो पसीनो लहे बियो चढ़े जे उठा त हेतरा माण्हू लताड़े निकरी नथो सघां कपड़ा खराब थी वेंदा जे वेठो आहियां तब मस्जिद में कपड़ा खराब थींदा मुसल्लो खराब थींदो न उठण जहिड़ो न वेहण जहिड़ो ख्वाजा अब्दुल अब्बास मुरसी रहमतुल्लाह ने फरमायो 2 मिनट कोन गुजरिया मुंहिंजी परेशानी जमल वधी वई कमल हजरत अब्दुल कादिर पाजी चादर लाए मुझे मथा विधी चादर लाए मुझे मथा विधो हजरत ख्वाजा अब्दुल अब्बास फरमाइनि था चादर विझंदा वया मां पाण खे महसूस कयो त मां कंहिं ॿाहिरि घाटे झंगल में वेठो आहियां न को बगदाद आ न को मस्जिद आ न को हौसला आज़म जो वाइज़ आ हिकिड़ो घाटो झंगल आ उन्ही में वेठो आहियां हेॾे होॾे निहारे न को माण्हू न को छा पाणी विझी नहर में वहे पई मूं जॾहिं घाटो झंग ॾिठो त ख्वाजा अब्दुल अब्बास फरमाइनि था मां पासो वठी पेट ख़ाली कयो पेट ख़ाली करे उन नहर मां तहारत कई तहारत करे महबूबन करीमन ते दुरूद व सलाम जी हिकिड़ी तस्बीह पढ़ियमि तस्बीह पढ़ण खां बाद में मुंहिंजे दिलि चयो त मां नफ़िल बि पढ़ा उन साम्हूं हिकिड़ो दरख़्त हो उन दरख़्त में मूं इहा तस्बीह टंगे हीअ नफ़िल जी नियत कई त पीरान पीर रहमतुल्लाह ने मुंहिंजे मथां चादर जो लाथी त साॻियो मस्जिद में वेठो आहियां हाणे किथे वेठो आहियां वरी वाइज़ का शइ कान्हे का तकलीफ़ कान्हे बिल्कुलु ठीक ठाक नॉर्मल जुमो थियो दुआऊं थियूं मां पंहिंजे घर हलियो वियुसि 2.5 साल खां पोइ अल्लाह ताला मूंखे मदीने घुरायो 2.5 साल उते ॿिया बि रहियुसि 5 साल गुज़री विया 5 साल खां बाद में मां पंहिंजे वतन काफ़िले सां वापसि पियो अचां काफ़िले जा 40-50 उठ मूंसां गॾु हा मां बि काफ़िले में आहियां बगदाद खां 40 मैल अञा परे आहियां त उहो झंगल मूंखे नज़र आयो जेको मूंखे पीरान पीर घुमाए छॾियो घणा मैल बगदाद घुमाए 40 ॾाढो जो घणा मैल 40 मां चयो त मुंहिंजो ॾिठल आहे झंगल हेॾे निहारिया होॾे निहारिया उहा मूंखे नहर भी नज़र आई उहा वुज़ू वारी जाइ भी नज़र आई जंहिं जाइ ते मूं पेट ख़ाली कयो उहा जाइ भी नज़र आई अञा जो अॻिते वञा तो वण में मुंहिंजी तस्बीह भी टंगी पई आहे उहा खयमि खणी चुप करे
काफ़िले सां गॾिजी बगदाद आयुसि। 3 ॾिहाड़ा गुज़री विया। चौथे ॾिहाड़े पीरान पीर जे दरबार में ज़ियारत जे लाइ वियुसि। पीरान पीर मूंखे परे खां ॾिठो, उथी खड़ा थिया, पाण हली अची मूंखे भाकुर पातऊं। भाकुर पाए फरमायो अबा तोखे हज जी मुबारक हुजे। मूं चयो अल्हम्दुलिल्लाह। आहिस्ता आहिस्ता कन में फरमायो ॾे ख़बर भला तस्बीह खणी आयो आया छॾे आयो छा उहा तस्बीह खणी आए या छॾे आए? पूछो किबला ये तस्बीह खड़ी आयो है। हाँ पाण फरमाना सा तुझी निर्मल जलसे वाइज में परेशानी ॾिठी ही तू उठी न पियो सके। असां तो ते चादर विझी तोखे शहर खां 40 मील परे कढी छॾियो। वरी तोखे वापसि आंदोसीं छो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे उहो कमाल ॾिनो आहे जो मां जीअं चाहींदो आहियां तीअं थींदो आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। तव्हां असांजे सआदत जी ॻाल्हि आहे जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जो मुरीद बनायो आहे ऐं गौसे पाक सां निस्बत नसीब फरमाई आहे। दुआ कयो या निस्बत क़यामत ताईं सलामत हुजे। गौसे पाक जे सिलसिले में तव्हां सां शरीक हुई शामिल हुजो। गौसे पाक जूं तव्हां सां असां सां दुआऊं शामिल हाल आहिनि। अल्लाह पाक खां सुवाल आहे त अल्लाह जी ज़ात बाबरकात उन्हनि गुमराहनि खे बि हिदायत फरमाए जेके गौसे पाक जे तरीक़े खे छॾे जाहिलनि जे तरीक़े जे पुठियां लॻा आहिनि, गुमराहनि जे तरीक़े जे पुठियां लॻा आहिनि। अल्लाह साईं मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाईंदो, तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाईंदो। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत।